नासरीन, कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसात सबब गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मकानी खाते पारां शहर में पानी निकाल करण लाइ मशीनरी पहुचाई वई आहे। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सूमरा। जी इमदाद, आगाह कजो। जी बिल्कुल, हिन वक्त कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बूंदाबांदी शुरू थी वई आहे। जॾहिं त अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, हिन वक्त कराची के इब्राहिम हैदरी जेको आहे ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको आहे हिन वक्त हल्की बूंदाबांदी शुरू थी वई आहे। जॾहिं त कराची के आई चंद्रीगढ़ रोड, सदर, माड़ीपुर, क्यामाड़ी, गुलशन, इकबाल समेत केतिरनि ई हंधनि ते हिन वक्त जेको आहे हल्की बूंदाबांदी शुरू थी वई आहे। जॾहिं त बूंदाबांदी पवण खां पोइ गर्मी जो ज़ोर जेको आहे उहो पिणु टुटी वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त KMC इंतज़ामिया पारां जेको आहे सो हल्की बूंदाबांदी खां पोइ जेको आहे बरसात जे पाणी खे कढण लाइ इंतज़ाम जेके उहे मुकमिल कया विया आहिनि। असांजो कैमरामैन जेको आहे शाहीन अली उहे मंज़र ॾेखारियो जेके हिन वक्त मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे जनरेटर थोरे वॾियूं ॻरियूं मशीनूं जेके उहे पिणु उते लॻायूं वयूं आहिनि। हिन वक्त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बूंदाबांदी पवण खां पोइ जेको आहे काफ़ी इलाइक़नि में केतिरा ई बिजली जा फीडर जेके उहे पिणु ट्रिप थी विया आहिनि। हिन वक्त सदर ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको आहे हल्की बूंदाबांदी जेका आहे उहा हिन वक्त हलंदड़ आहे। मौसमियात खाते जो इहो चवणु आहे त अॼु खां जेको आहे बरसात पवण जा इम्कान आहिनि। तेज़ बरसात पिणु पवंदी। जॾहिं त बरसात हिन वक्त जे पास हल्की बूंदाबांदी शुरू थी वई आहे। जॾहिं त कमिश्नर कराची पारां जेको आहे इहो ॿुधायो पियो वञे त हल्की बूंदाबांदी पवण खां पोइ शहर में जेके हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। कुछ देर अॻु वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जेको आहे शाइरा फैसल, इब्राहिम हैदरी, चश्मा ॻोठ, रेड़ी ॻोठ ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे सो उते पिणु जाइज़ो वरितो आहे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह इब्राहिम हैदरी में पिणु इलाइक़े वासियुनि सां पिणु मुलाक़ात कई आहे ऐं उन्हनि खे यकीन ॾियारियो आहे त हिन इलाइक़े में जेको तूफ़ान या बरसात पवण खां पोइ जेके हिफ़ाज़ती इंतज़ाम जेके उहे पिणु सख़्त कया विया आहिनि। इलाइक़े वासियुनि खे पिणु यकीन ॾियारियो वियो त अव्हांखे महफ़ूज़ हंधनि ते पिणु मुंतक़िल कयो वेंदो। हिन वक़्तु कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाऊं पिणु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु बरसात जो जेको सिलसिलो जेको आहे हल्की बूंदाबांदी शुरू थी वई आहे। मौसमियात खाते इहो चयो आहे त शाम खां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे तेज़ बरसात पिणु पवंदी। जी।